ॿिए तरफ़ आम ख़बर शामिल कयूं था। टंडे रहीम ख़ान वेझो नयूं वही अचण बाद मुतासिर थियल छिने रोड बहाल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि पारां रोड बहाल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक नाज़रीन खे ॿुधायूं पिया एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त रोड बंदि थियण सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया रोड बहाल कराए वञे। इहा आम ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। टंडे रहीम ख़ान वेझो नयूं वही अचण बाद मुतासिर थियल छिने रोड बहाल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक अवां खे इहो बि आगाह कंदा हलूं, इलाइक़े वासियुनि पारां रोड बहाल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अवां खे ॿुधायूं पिया एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त रोड बंदि थियण सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया रोड बहाल कराए वञे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, टंडो रहीम ख़ान मां अवां सां शेयर कयूं पिया, जिते नयूं वही अचण बाद मुतासिर थियल छिने रोड जेको आहे बहाल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि पारां रोड बहाल न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मालूम कयूं था इन हवाले सां टंडो रहीम ख़ान मां sindhtv न्यूज़ जे रिपोर्टर मुर्तज़ा लाशारी खां। मुर्तज़ा लाशारी, रोड बहाल न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। टंडो रहीम ख़ान समेत काचे में आयल ॿोॾ खां पोइ लुड़ी वियल रस्तनि जी बहाली लाइ छिनी खां एसपी बंदि ॾांहुं वेंदड़ रोड ते इलाइक़े वासियुनि जो एहतजाज कंदड़नि चयो त बरसाति खां जेकी नयूं वही आयूं आहिनि नईं असांजा मुकमल रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। असां एमरजेंसी जी सूरत में ॿेड़ियुनि ज़रिए सफ़र करण ते मजबूर आहियूं। एमरजेंसी दौरान मरीज़नि खे रोड ते पहुचाइण में ॾुखियाई थी रही आहे ऐं खाद खुराक जी शयुनि जी रसद में पिणु ॾुखियाई थी रही आहे। खाद खुराक जी शयुनि जी किलत आहे। हिननि चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त एमरजेंसी जे बुनियाद ते ईद खां अॻु रस्ता बहाल कराया वञनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।